त डाहियो ऐं ठाहियो तबो रैज़नी जा पेर सभु बिगाड़ियो खिज़ां के जो पनाह ॾे सो खिज़ां खे ई उजाड़ियो जहां के ॾियो मुबारकूं असीं त काहींदा अचूं जहां के ॾियो मुबारकूं असीं त काहींदा अचूं। अॼु योम तासीस छहों योम तासीस ख़ासि करे तव्हां तरफ़ां जेको ब्रिटिशाह जे नंगरीअ में मल्हायो वियो आहे तव्हां सभिनी ख़ासि करे बिरादरीअ जे दोस्तनि हिन अरब अॾोर दोस्तनि सिंध जे आज़ादीअ लाइ बचूं बाचा सभिनी खे जीए सिंध हक़ मौजूदु। मूं इहो सोचियो पिए त सिराई साहिबु सॼी सिंध छॾे ब्रिटिशाह ते छो थो योम तासीस करे। जॾहिं आऊं तारीख़ जे झरोकनि में छाती पहुचमि त मूंखे महसूसु थियो त जॾहिं क़ौमुनि खे मुतहिद करणो हूंदो आहे जॾहिं क़ौमुनि खे गॾु करणो हूंदो आहे त पोइ अहिड़ियूं शख़्सियतूं ऐं कल्चर उनखे अपनायो वेंदो आहे। महसूसु थियो त भिटाई सरकार असांजी सकाफ़त जो असांजे तहज़ीब जो अमीन आहे। इन करे ई ख़ासि करे इतिहाद जे चेयरमैन दूर अंदेश जो मुज़ाहिरो कंदे ही योम तासीस ब्रिटिशाह ते रखियो आहे। जीअं अरबुस्तान में हुननि जे मज़हबी ॾींहंनि ते जेके अरब आहिनि उहे जंगियूं बंदि करे छॾींदा आहिनि ऐं कैबतुल्ला में हज पढ़ियो वेंदो आहे। ईअं जापान में जॾहिं हिरोशिमा ते नागासाकीअ ते एटम बम किरायो वियो हो ऐं हुननि खां सेफ रस्तो घुरियो हुओ त उते जे बादशाह चयो हो त मूंखे सिर्फ़ु ॿिनि ॻाल्हियुनि जी ज़मानत ॾियो। हिकिड़ी इहा ज़मानत ॾियो त मुंहिंजी तइलीम उन सां हथ चुरांद न कंदो, ॿी मुंहिंजी सकाफ़त उन सां हथ चुरांद न कंदो। इन करे महसूसु थियो त जेके लीडर हूंदा आहिनि उहे विजनरी हूंदा आहिनि ऐं मूं सदाई ख़ासि करे इतिहाद जे चेयरमैन खे अवामी लीडर तौरु ॾिठो आहे। कारकुननि सां गॾु माण्हुनि सां गॾु महबूबनि सां गॾु लीडरनि वॾनि माण्हुनि सां गॾु पर कॾहिं हुन में फ़ख़ुरु कोन आयो आहे, कॾहिं हुन में ईगो कोन आयो आहे छो त लीडर